सदर आसिफ अली जरदारी फौजी ऑफिसरन के आला तरीन अस्करी एजाज सां नवाज़ियो। तकरीब में 41 हिलाल इम्तियाज़ अस्करी एजाज ॾिना विया। कैप्टन शहीद अब्दुल वली जो सितारा विसाल जो एजाज संदसि वालिद वसूल कयो। लेफ्टिनेंट जनरल मोहसिन मोहम्मद कुरैशी एयर मार्शल अब्दुल मुहीद खान के हिलाल इम्तियाज़ ॾिनो पियो। एयर मार्शल तारिक ज़िया एयर मार्शल गुलाम अब्बास के भी हिलाल इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। एजाज ऑफिसर के बेहतर कारकर्दगी की बुनियाद ते ॾिना पिया। आलमी बैंक पाकिस्तान लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर्स कर्ज़ की मंजूरी ॾेई छॾी। पधिराई मूजिब कर्ज़ की ॾिनल रक़म ॿिनि नवनि मंसूबनि ते ख़र्च कई वेंदी। डिजिटल इकनॉमी वधाइण जे मंसूबे ते 7 करोड़ 80 लख डॉलर्स ख़र्च थींदा। आलमी बैंक पारां सिंध में बेराचिन की बहितरी के मंसूबे लाइ 7 करोड़ 17 लख डॉलर जारी कया वेंदा, जंहिंसां सिंध जे 3 बेराचिस की बहितरी सां ॿोॾ खां बचाव ऐं तहफ़ुज़ मिलंदो। दौलतपुर सिफन भरिसां ज़मीनी ऐं संगवती तकरार तां ॿिनि धुरनि में छेड़े दौरान 7 ॼणा मारिजी विया, 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ वाहिद बख़्श ॾाहिरी में ॾाहिरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया। धुरनि में केतिरा ई कलाक फायरिंग हलंदी रही। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूलनि जा लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि अब्दुल गनी ॾाहिरी वारी धुर जा माण्हू ॻोठ वाहिद बख़्श ॾाहिरी में कणिक जे फसल में कमु करे रहिया हुआ त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि मथां हमलो करे ॾिनो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां इक़्तिसादी राब्ता कमेटी की नई सिर जोड़े सघ नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब नाले वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ECC जो चेयरमैन हूंदो। इक़्तिसादी मामलनि वारे वज़ीर वापार बिजली ऐं पेट्रोलियम ऐं रिथाबंदी वारे वज़ीर ECC जा मेंबर्स हूंदा। 22 मार्च ते वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ इक़्तिसादी राब्ता कमेटी समेत 6 अहम काबीना कमेटियूं जोड़ण की भी मंजूरी ॾिनी हुई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त TB इंतहाई ॾुखाईंदड़ मर्ज़ ऐं आलमी सिहत लाइ वॾो चैलेंज आहे। TB जे आलमी ॾींहं जे मौक़े ते जारी कयल पैगाम में वज़ीर-ए-आज़म चयो त TB सबबि हर साल केतिरियूं ई क़ीमती जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। TB जे ख़ात्मे ऐं शहरनि जी सिहत लाइ पुरज़म आहिनि। सिहत जे मयारी सहूलत ऐं रसाई हुकूमत जी आइनी ज़िम्मेवारी आहे। मुल्क मां TB जे ख़ात्मे लाइ का बि कसर न छॾींदासीं। कराची में रमज़ानुल मुबारक दौरान पुलिस के वाक़िअनि ऐं पुलिस मुक़ाबलनि में इज़ाफ़ो। पुलिस मूजिब फोरंगी समान टाउन में मुक़ाबले दौरान 2 फोरू मारिजी विया। जवाबदार हथियारनि के ज़ोर ते शेरी खां फुर करे रहिया हुआ। गुलशन मेमार में मुबैना पुलिस मुक़ाबले में 1 फोरू मारिजी वियो ऐं संदसि साथी गिरफ़्तार। पुलिस मूजिब मारिजी वियल जवाबदार अफ़गान शहरी आहे। बल्दिया नॉर्थ नाज़िमाबाद न्यू कराची ऐं टीपू सुल्तान में कार्रवाई दौरान 9 जवाबदार गिरफ़्तार। माचन भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में 3 ॾोहारी मारण की दावा। पुलिस मूजिब खानोट इंडस हाईवे ते पुलिस सूज़ सवारनि के रोकियो तो उन्हनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस की जवाबी फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया। पुलिस के इतला मिलियो त जवाबदार ॾोह के इरादे सां निकितल आहिनि, जे सबबि नाकाबंदी करे कार्रवाई शुरू कई वई। रूस में मॉस्को साने ते अॼु सोग मल्हायो पियो वञे। कॉन्सर्ट ते हमलो कंदड़ 4 शूटर सूदो 11 जवाबदार गिरफ़्तार। रूसी सदर प्यूटिन चयो आहे त यूक्रेन जवाबदारनि खे सरहद पार करण की कोशिश कई। दहशतगर्दनि जे सहूलतकारनि खे सख़्त सज़ा ॾींदासीं। दहशतगर्दी में केर बि मुलविस हुजे उनखे न छॾींदासीं। गज़ा में इसराइली जारियत बुख ऐं बदहाली जो शिकार 19 फ़लस्तीनी शहरी इसराइली फ़ौज जी फायरिंग में शहीद। परदेही मीडिया मूजिब इसराइली टैंकनि अटे जे थैले जे इंतज़ार में वेठल माण्हुनि ते
फायरिंग करे ॾिनी। वीरल बला में हिक ई घर ते हमले में 7 फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी सिहत परी वज़ारत मूजिब 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 32,142 थी वियो। हमलनि में 74,412 फ़लस्तीनी ज़ख़्मी।